कंडियारो वेझो रोहड़ी केनाल पुल कासिम खाई में भरिसां पुलिस ॿिनि धुरियुनि मेमण ऐं शेवाणी धुरियुनि में 63 एकड़ ज़री ज़मीन जे कब्ज़े वारे मामले भरिसां ब्रियास सिटी पुलिस कार्रवाई कंदे कब्ज़े वारे मोर्चीअ मां गैर क़ानूनी हथियार जिन में 2 अदद रिपीटर, 1 G3 राइफल मार्क 5, 30 कारतूस, वॾी तादाद में गोलियूं पिणु हथ कयूं वयूं आहिनि, जॾहिं त पुलिस हिकु जवाबदार रियाज़ लंजार खे 1 क्लाशनकोफ 15 राउंड समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। ब्रियास सिटी पुलिस दावा कंदे ॿुधायो त पुलिस कार्रवाईअ दौरान 9 सरफराज़ जमाली, एहसन मेमण, फयाज़ मेमण, मुबीन अहमद कोराई, हनीफ़ लंजार, शोबान शाहू राहू सुञातलनि समेत 14 जवाबदारनि ख़िलाफ़ फरियादनि फ़खरुनिसा ऐं पुलिस जी मदद में 2 धारदार केस पिणु दाख़िल कया विया आहिनि। इन सिलसिले में फरियादनि फ़खरुनिसा जे पुटु उमेर शेवाणी मीडिया खे ॿुधायो त कासिम खाईअ में असांजी ज़मीन आहे, जंहिं ते 62 सरफराज़ जमाली, एहसन मेमण, फयाज़ मेमण वारनि ज़बरदस्ती कब्ज़ो करे मोर्चा ठाहे हथियारबंद विहारिया, जॾहिं त ज़मीन जा समूरा काग़ज़ असां वटि मौजूदु आहिनि। असांजा केस कोर्टुनि में हलंदड़ आहिनि, जितां असांखे पंहिंजो हक़ मिलियो आहे। हुन वधीक ॿुधायो त जवाबदार बासर आहिनि, संदनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि जल्द गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।